एमरजेंसी ऑपरेशन सेंटर (EOC) सिंध ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं पोलियो मुहिम में तसलसल न रखियो वियो त ईंदड़ 3 सालनि में सिंध में 20,000 नवां केस साम्हूं अची सघनि था। कराची जे जिला अस्पताल में आलमी यौम इंसदाद पोलियो जे हवाले सां तक़रीब में सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो, सेक्रेटरी सिहत रेहान बलोच, WHO ऐं यूनिसेफ जे नुमाइंदनि शिरकत कई। EOC कोऑर्डिनेटर इरशाद सोढर चयो त पोलियो वर्कर असांजी फ्रंट लाइन हीरो आहिनि जन गर्मी, सियारी ऐं बरसात में बि ॿारनि ताईं वैक्सीन पहुचाई। डॉक्टर फज़ल पेचूहो चयो त पोलियो वर्कर पंहिंजे ॿारनि खे छॾे ॿियनि ॿारनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। जेकॾहिं गॾिजी कोशिश जारी रही त 2026 ताईं सिंध पोलियो फ्री बणिजी वेंदी। हिन वालदेन खे अपील कई त ॿारनि खे लाज़मी पोलियो जा फड़ा पियारिया वञनि, छो त बज़ाहिर सेहतमंद ॿार में बि वायरस फैलिजी सघे थो। डॉक्टर अख्तर अब्बास, जेको पाण पोलियो जो शिकार आहे, तक़रीब में ॿुधायो त इहे 2 क़तरा ॿारनि जी ज़िंदगीअ लाइ तमामु अहम आहिनि। आलमी इदारनि जे नुमाइंदनि बि पोलियो मुहिम जी अहमियत ते ज़ोर ॾिनो ऐं वालदेन खे बार बार अपील कई त ॿारनि खे वैक्सीन ज़रूरु ॾिनी वञे। असां हिकु ॿीहर ॿुधायूं त एमरजेंसी ऑपरेशन सेंटर (EOC) सिंध ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं पोलियो मुहिम में तसलसल न रखियो वियो त ईंदड़ 3 सालनि में सिंध में 20,000 नवां केस साम्हूं अची सघनि था।